अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो जी एक नई दिलचस्प वीडियो से गॾु मां आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, इंसान ॾिसण में तो एक आम चीज़ लगंदो आहे, लेकिन इंसानी जिस्म के ॾिसूं तो एक मुकम्मल मशीन आहे। इन वीडियो में तव्हांखे इंसान ऐं इंसानी जिस्म बाबति दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो इंटरेस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। वीडियो के लाइक ज़रूर कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो की तरफ। दोस्तों, एक औरत की दिल मर्द की दिल का तेज़ धड़कंदी आहे। जेकॾहिं तव्हां रात जा ॾिठल ख्वाब सुबह जो विसारे छॾियो था त घबरायो न। एक आम माण्हू पंहिंजा 90% ख्वाब विसारे थो छॾे। एक नॉर्मल इंसान के वॉशरूम वञण के टाइम के ॻणियूं तो एक इंसान पंहिंजी ज़िंदगी जो 1 साल टॉयलेट ते वेही गुज़ारे थो। अहिड़ी तरह एक इंसान के खाइण पीअण के टाइम के ॻणियूं तो एक आम इंसान पंहिंजी ज़िंदगी जा 5 साल खाधो खाइण में गुज़ारे थो। तव्हांजी दाढ़ी ऐं मुछनि जा वार तव्हांजे मथे जे वारनि खां वधीक तेज़ वधनि था। तव्हांजी आङुरियुनि जा नह तव्हांजे पेरनि जे नहनि खां वधीक तेज़ वधनि था। दोस्तों, तव्हां अक्सर ॿुधो हूंदो रेड ब्लड सेल, वाइट ब्लड सेल। रेड ब्लड सेल जो कम रत ज़रिए जिस्म के मुख़्तलिफ़ हिस्सनि ताईं ऑक्सीजन पुॼाइण आहे। ऑक्सीजन का बग़ैर इंसान ज़िंदा नथो रही सघे। अहिड़ी तरह वाइट ब्लड सेल जो कम इंसान के जिस्म के मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण आहे। इंसान के को भी ज़ख़म या इन्फेक्शन थी वञे, उनखे ख़त्म करण लाइ बि वाइट ब्लड सेल कम ईंदा आहिनि। जेकॾहिं इंसान जी रत मां वाइट ब्लड सेल घटि थी वञनि या ख़त्म थी वञनि, इंसान बीमार थी पवंदो। छो जो असां रोज़ानो हज़ारे जरासीमनि सां हलूं था, जंहिंखे वाइट ब्लड सेल ख़त्म करनि था। एक नॉर्मल इंसान एक ॾींहं में 20,000 चक्कर साह खणे थो। इंसान जेको खाधो खाए थो उनखे 6 घंटा लगी वेंदा आहिनि हज़म थियण में। एक सेहतमंद औरत ज़िंदगी में 35 बार ॼणे थी सघे। दोस्तों, वीडियो के तव्हां लाइक करे छॾियो हूंदो। बस अर्ज़ु इहो आहे त चैनल के सब्सक्राइब कयो ऐं वीडियो के पंहिंजे दोस्तनि सां व्हाट्सएप ते शेयर कयो। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिलंदो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।